जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। क़ौमी असेंबली जे इजलास में बेएतमादी रिथ में अॻभराई न थी। इजलास सूमर 28 मार्च शाम 6 वॻे ताईं मुलतवी कयो वियो आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर फोत थी वियल मेंबरनि जे लाइ फातिह ख़्वानी खां पोइ इजलास मुलतवी करे छॾियो। इजलास में अॻूणे सदर रफ़ीक तारड़, सेनेटर रहमान मलिक, पिशावर साने में ऐं लाडाणू करे वियल ॿियनि मेंबरनि जे लाइ दुआ घुरी वई। असद कैसर जो चवणो हो त क़ौमी असेंबली जी रिवायतुनि जो हिसो आहे त जेकॾहिं पार्लियामेंट जो को मेंबर फोत थिए थो त उन ॾिहाड़े इजलास हिकु ॾींहं लाइ मुलतवी कयो वेंदो आहे। हू इन रिवायत खे बरक़रार रखंदे हिकु ॾींहं लाइ इजलास मुलतवी कनि था। असद कैसर चयो त मुख़ालिफ़ धुर पारां पेश कयल बेएतमादी वारी रिथ ते कानून मूजिब कार्रवाई थींदी। वाज़िरत अॼु असेंबली इजलास जे 15 नुकाती एजेंडा जारी कई वई हुई, जंहिं में वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ भी शामिल हुई। क़ौमी असेंबली इजलास में सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम किया विया हुआ। रेड जोन में कलम 144 लागू करे हसास इलाइक़नि खे मुकम्मल तौर सील कयो वियो हो। इस्लामाबाद पुलिस रेंजर्स ऐं FC जे नफ़री खे हरहद मुंतकिल करे गैर लाॻापियल माण्हुनि जे रेड जोन में दाख़िल थियण ते पाबंदी मड़ी वई हुई।